यूट्यूब दोस्तों उम्मीद तव्हां ख़ैर सां हूंदा। ॿ टिनि ॾींहंनि जे वक़्फ़े खां पोइ अॼु मां हाज़िर आहियां सिंध जा नामवार रसालो मھراڻ जी कुझु तफ़सील खणी। हीअ ॿई नवां शुमार आया आहिनि ताज़ो, जेके मूं वटि अॼु 27 अगस्त ते पहुता आहिनि। हीअ वीडियो हिकिड़ो मھراڻ ख़ासि امداد حسيني नंबर आहे। امداد حسيني तव्हां वाक़िफ़ु आहियो, सिंध जो भलोड़ वॾो शाइर, जेको हिन ख़ासि मھراڻ जो ख़ासि शुमारो उन जे बारे में कढियो वियो आहे। हिन में امداد حسيني जो पंहिंजो मवाद आहे ऐं मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ नाले वारनि शख़्सियतुनि जा जेके आहिनि सो मज़मून शामिल आहिनि, जिन जो हल्को तारीफ़ मां कराए सघां थो, छो त यूट्यूब जी वॾी वीडियो थींदी त दोस्त बोर थींदा हिन खे ॿुधण लाइ। सो तव्हां हीअ ॾिसी सघो था त जेके बि मवाद लिखियो आहे दोस्तनि امداد حسيني ते तासुर ॾिना आहिनि, उहे ही जेके सिंध जा नाले वारा अदीब, बहितरीनु अदीब, जेके तव्हां मुख़्तलिफ़ मज़मून जंहिंजा किताब तव्हां पढ़ो था, ॿुधो ॾिसो था पिया। हीअ जेको आहे सो तव्हां ॾिसी सघो था पिया امداد حسيني ते जिन जिन शख़्सियतुनि जा मज़मून आहिनि। हीअ जेके आहिनि सो सिंध जा नाले वारा अदीब, दानिश्वर ॾाहा, जेके امداد حسيني ते कलम खयो अथनि। हिन ते तफ़सीली वीडियो मां अलॻि रखंदुसि पढ़ी करे। हाली त मां सिर्फ़ु हिन जो इंट्रोडक्शन तारीफ़ ॾेई रहियो आहियां। امداد حسيني ते जेको मھراڻ जो ख़ासि शुमारो आयो आहे। मھراڻ रसाले वारनि जी हिकिड़ी इहा ख़ुशियत हूंदी आहे त हर सिंध जे नाले वारे अदीब ते हिकिड़ो सुठो रिसालो, सुठो नंबर शाया कंदा आहिनि। इहा हिकिड़ी बहितरीनु रिवायत आहे, ॾाढी ज़बरदस्त रिवायत आहे। शल इन रिवायत खे क़ाइमु ऐं दाइमु रखंदा अचनि। हीअ मھراڻ जेको आहे सो امداد حسيني नंबर आहे, जेको मां तव्हांजे आॾो जंहिंजो तारीफ़ ॾेई रहियो आहियां, जेको आहे सो ॾाढे बहितरीनु पके जुल्द सां आहे। बैक टाइटल ते सर امداد حسيني जो फ़ोटो आहे बैक टाइटल ते। ऐं जॾहिं त वरी हे ॿियो शुमारो आम शुमारो आहे जेको आहे सो मھراڻ जो, एॾो हीअ बि हिकिड़ो तमामु बहितरीनु। हिन साल में 4 शुमारा शाया कंदा था अचनि, ॾाढो ज़बरदस्त नमूने सां हर ऐं टाइम ते हीअ असांजो ॾींदा आहिनि सिटरा त जेके मुंड में हिकिड़ी हूंदी आहे। हिन जी मھراڻ जी रिसाले वारनि जी ख़ासियत त जेके सिंध जा नाले वारा अदीब फ़ौत थी वेंदा आहिनि, उन्हनि जो हल्को तारीफ़ ॾींदा आहिनि पंहिंजे इब्तिदा में। हीअ इन जेको आहे शुमारे में जा लेखक आहिनि मھراڻ नंबर 2023 जा जेके आहिनि सो लेखक। हीअ असांजा जेके आहिनि सो लेखक अदीब जंहिं हिन मھراڻ रसाले में 4 चंड लॻाया आहिनि। हीअ मज़मून आहिनि जेके हिन में शाया थियल आहिनि, तहक़ीक़ी मज़मून, शाइरी, हीअ तहक़ीक़ी मज़मून आहिनि, तव्हां ॾिसी सघो पिया। मھراڻ में जेको आहे सो कहाणियूं, शाइरी, तहक़ीक़ी कमु ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो सिंध जे जेके कमीशन जी तयारी कंदड़ आहिनि सिंधी अदब लाइ, ख़ासि कर सिंधीअ में उन्हनि जे लाइ त तमामु वॾो काराइतो आहे, छो त हिन तहक़ीक़ी मज़मून ॾाढा सुठा हूंदा आहिनि, ॾाढा बहितरीनु हूंदा आहिनि। दोस्तो हीअ हल्को तारीफ़ मूं ॾिनो पए मھراڻ रसाले जो पियो, जेके ॿई शुमारा मूं वटि 27 अगस्त ते आया आहिनि। वीडियो वॾी बि थींदी पई वञे, छो त ॾिसंदड़ बोर थींदा आहिनि। बोर थियण असां न आहियूं ॾींदा त बोर न थियनि। हिकिड़ो पंहिंजे जेको आहे सो वीडियो एतिरी रखिजे जो ॾिसंदड़ बि बोर न थिए ऐं मालूमात बि मुख़्तसर मालूमात मिलंदी रहे। तव्हां महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे लाइक, सब्सक्राइब ऐं कमेंट्स कंदा त वॾी महिरबानी थींदी, छो त इन करण सां हूअं त असां सिंधी घटि आहिनि यूट्यूब ते। अगरि तव्हांजी सपोर्ट रहंदी त असां अॻिते ईंदासीं। तव्हांजा लख लाइक, वॾी महिरबानी, ख़ुशि रहो, आबाद रहो।